दे हाल वारा सुणल कीअं भुलिजी पई अॼु मूंखे इजाज़त चयो आहे त वञी अता मोहम्मद खे चयो त पंहिंजी ॿनी अता माकड़ भॼाए त कयांसि न हीरो। मूंखे अञा फिल्म भरणी आहे लाइक करणी आहे दीदू घरे वठ त उनखे चयो त माकड़ मिले मां ठीकु कोन आहे कयो इजाज़त चयो आहे त जल्दी पुॼी वञ ॿनीअ ते न त कयई न सलमान खान। अरे मूंखे छा था ॾियनि जो मां वञी माकड़ भॼायां नकी था मुंहिंजी शादी कराइनि मुंहिंजो अछो मथो थी वियो आहे वार आहिनि कोन टोपी मथे ते रखी पियो घुमां मुंहिंजे भाउ खे मुंहिंजी ख़बर ई न आहे अरे नथो वञा इहो छा कंदो मूंखे भागो त तूं अॻे ई आहीं जॾहिं खां तुंहिंजी न शादी जी ॻाल्हि कई अथनि न को थी करोना वायरस वञे ऐं न कोई थो माकड़ वञे धूड़ वञी पाए दे हाल हवाल माल पियो थे या न हुकुम कर वरेरा अञा त माल जाम पियो आहे घणो खपई बस ॿिन माण्हुनि जो खपे हींअर मोकिलियाए हा जल्दी मोकिल ठीकु आहे ठीकु आहे छोकरा वरेरे खे उतां किथे माल पहुचाया हाज़िर साईं हाज़िर अदा वॾा मां वञा तो माकड़ भॼा इन कलर वारी ॿनीअ में किथे न वण जो माकड़ वेहंदी अदा मां त वञे तो तुंहिंजी आहे मर्ज़ी ठीकु आहे भले वञ ॿनीअ त चक लॻाए पोइ बुछड़े उमिरि पान वठी अचिजांइ अड़े कमदार 10 रुपया ॾीस अरे काॾे तो वञे पगड़ा छोरा वठो मुंहिंजी मर्ज़ी काॾे बि वठी वञा अरे मर्ज़ी पंहिंजी पोइ हलाइजा पहिरां तुंहिंजे लाइ ताम तयारु करायो उहो लिखा अरे मां नथो खावां छा कंदे अरे वठो ॾिसो इहो कीअं थो खाए हलो कमदार वॾेरे खे चइजांइ त कमशाद खे महरम वारा अगवा करे विया वञनि। मेरम खान दे हाल हवाल वरेरा कम त थी वियो आहे पर हिकु ॿियो मसलो आहे दाल त जाऊ खाई वियो छा जाल चटियो वॾेरा छा कयां बुख लॻी ॿ टे ग्राह कुता तोखे बुख लॻी असांखे खाई वेंदे तेरा चवी सच तो आए आके बिल्लो कुता वञी ॿी खाई अच हाज़िर वॾेरा इजाज़त पर वरेरा पुलिस जे मामले खे संभालजा पुलिस जो टेंशन न कयो मां एसपी सां ॻाल्हायां अस्सलाम वालेकुम सर तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु आहे वॾेरा हुकुम खपे हुकुम खपे सर अर्ज़ु इहो आहे त असां हिकिड़ो दार सां माण्हू मारे रहिया आहियूं पर तव्हांखे कोरोना वायरस जो मरीज़ लिखणो पवंदो वॾेरा हुकुम खपे बाक़ी इहा दाल असां खां पासे कजां वॾेरा दोस्तों वधीक मज़ेदार वीडियो ॾिसण लाइ मास्टर हाकिम अली जे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूर दबायो। दे हाल हवाल मां दाल कुछ असर तो के दसो जान मूंखे हिन दाल जी धप ई कोन थी वञे कोन खाईंदमि तोखे इहा दाल खाइणी पवंदी बड़े बड़े मूंखे गोली हणे बोल इन बिले दाल खाधी या न खाधी थोड़ी खाधी त थोड़ी खाधी अरे पोइ जल्दी वञो दादा तव्हां बटी वठी अचो हिन कुते जो न खून गिचीअ में पए कुतो मूंखे छॾियो मुंहिंजा कपिड़ा था ख़राब कयो मूंखे छॾियो कपिड़ा भली कहिड़ा हुजनि पर सिलाई त आसब कई आहे न हूअं ई टुटी पवंदी भागा अड़े छा आहे कुते वांगुरु सेकंदो थो अची वॾेरा गम खे दाल सां मारे छॾियो अथनि छा अड़े कमदार इहो छा पियो ॿुधायां वॾेरा मिले आया त चयोसि असगर वारे ॿनीअ ते अच पोइ अलाए छा थियो दोस्तों वधीक मज़ेदार वीडियो ॾिसण लाइ मास्टर हाकिम अली जे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूर दबायो। वञड़े हेड़ो हशर दाल खाराई अथनि या ज़हर ॿुधो तव्हां बि वञो खमीस जे घरां या मुंहिंजे घरां दाल जी टेगड़ी खणी अचो जेके दाल न मिलेव त शाहूअ जे घरां मखण खणी अचो शायदि उन्हनि खे ख़बर न आहे त असांजी दाल ऐं शाहू वारनि जो मखण इहे ॿई ज़हर खां बि वधीक ख़तरनाक आहिनि हाणे जो हाणे वञो कुतो अड़े हाणे उन्हनि खे असांजे दाल ऐं मखण जी ख़बर पवंदी त शाहूअ जो मख मौत में बख। हेलो मेरम खान काथे आई पंहिंजे हमराहनि खे होशियार करे छॾ मता हू पलान कनि वरेरा टेंशन न कर उनखे ॾिसी रहंदासीं अरे वठो न बाबे खे मूंखे छॾियो मूंखे दुकान खोलणो आहे एतिरो सामान सोयल ऐं शइ वारे जे दुकान में हूंदो फादर अरे हल डुकार तोखे असां खमीसे वारे जी दाल था खारायूं मां कोन खाईंदुमि मूंखे मरणो नाहे हणोसि फादर
ॾिसां त कीअं नथो इहा दाल खाए कुटियोसि कुटियोसि हलो कमदर फाट वडेरा हिन कुत्ते खे पारुथी दाल के खाराई आहे? वडेरा ये महरम जा कम थई हिन मेरम जो त हिन कीनी दाल ते मादो ठहियल आहे इन कुत्ते खे छो खाराई? सड़े किंथो करी वडेरा हाणे किंथो करी ॿुधो इहो बिलो किथे आहे? इन बिले खे जल्दी वठी अचो। वञो कुतूं। वडेरा मां त हिन दाल ते ठहियल मूंखे कॾहिं कुतो कई मरंदो